दोस्तों ही जेको आहे अॼुकल्ह डेटा कलेक्शन जे स्कूल जी जेको सेंसिस जो कमु हले पियो तमामु घणी रश आहे, तमामु घणा माण्हू पिया अचनि फ़क़ीर रिमोट बाबा वटि दुआ जे लाइ। त स्कूल मिलनि ई कोन था दुआ बाबा इंशाल्लाह मिली वेंदा कुछ देर ज़रूर। तव्हांजी शइ किथे न किथे फाथल आहे, तव्हांजो किथे सायो आहे जो असर जेकॾहिं फ़क़ीर साहिब जो मुआवज़ो मिलियो न तो छेलो छेलो जी पासे रटी जी 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 अॼु बि छेलो खणी आया आहिनि। तमामु घणा माण्हू ख़लक तमामु घणी आई आहे, हर कंहिंजा पंहिंजा मसइला। मुंहिंजी इहा मुराद पूरी थी न 27 साल ॾेढ पुॼी। बाबा तव्हांखे बिल्कुलु हिन दफ़े मुआवज़ो बि मिलंदो ऐं आऊं त दुआ अञा एक्स्ट्रा करियां थो पंहिंजी तरफ़ां, उन जो मुआवज़ो न पियो वठे, एक्स्ट्रा दुआ रमज़ान पैकेज जी डिस्काउंट तव्हां सां अलॻि थींदो ऐं तव्हांखे पैकेज बि ॾियां त तव्हांखे न सिर्फ़ु हिन कम जो मुआवज़ो बि मिले बल्कि तव्हांखे जेको आहे कुझु वक़्त खां पोइ 500,000 रुपया हर महीने ॿिया बि जी हा। तव्हां परे खां आया आहियो ऐं माण्हू परे खां ईंदा आहिनि, वेझे वारो त मूंखे कोन पुछो, परे हाणे माण्हू ईंदा आहिनि। जी हा रिमोट बाबा माण्हू तमामु घणा ईंदा आहिनि। हींअर मां स्कूल में वेठो तक़रीबन मूं वटि उस्ताद ईंदा आहिनि, तमामु घणा उस्ताद ईंदा आहिनि। जी हा स्कूल में हूंदो आहे तक़रीबन मुंहिंजो कमु हूंदो आहे सुबुह जो हर स्कूल में कलाक खनि वेंदो आहे त उते उस्ताद जेको हींअर तव्हांजो को कमु हले पियो डेटा वारो इन करे उहे जीअं स्कूल में ईंदा आहिनि त रिमोट बाबा खां दुआ वठंदा आहिनि, हुनजा ॿेड़ा ई पार थी वेंदा आहिनि, हुनखे स्कूल मिली वेंदा आहिनि। अहिड़ा स्कूल जिन जो को वजूद ई कोन, जेके सिंध हुकूमत खे कोन नथा, हुननि जी खुलाए ॾिना, हुननि खे कोन था रिमोट बाबा ॻोल्हे रिमोट बाबा ॻोल्हे बसि ही मालिक जी दोस्तों जिन डेटा कलेक्टर जेके परेशान स्कूल नथा मिलनि ऐं जेके मुआज़िर जा परेशान आहिनि उन्हनि जे लाइ रिमोट बाबा हाज़ुर आहे। आऊं तव्हांखे गुज़ारिश थो करियां त हिते अचो ऐं रिमोट बाबा सां मिलो ऐं पंहिंजे मन जूं मुरादूं। जी बिल्कुलु महिरबानी। तव्हांजे उस्ताद बि हाणे तव्हांखे चई रहियो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखियो, पाण सां गॾु कुझु पैसा खणी वञो। ॾिसो ख़ाली बीहणो ॾुखे बीहणो, पोइ वरी जेकर तव्हां ख़ाली हथ आया त स्कूल शायदि उहो सदियुनि ताईं मिली न सघे। इन करे कोई तालीम जो मसइलो आहे, जी तालीम जो मसइलो आहे। तव्हां कुझु पैसा खणी अचो, तव्हांखे मुआवज़ा बि तव्हांजा अलॻि मिलंदा ऐं फ़क़ीर रिमोट बाबा जी दुआ तव्हां सां गॾु।